أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. واتل عليهم نبأ الذي آتيناه آياتنا فانسلخ منها فأتبعه الشيطان فكان من الغاوين. ولو شئنا لرفعناه بها ولكنه أخلد إلى الأرض واتبع هواه فمثله كمثل الكلب إن تحمل عليه يلهث أو تتركه يلهث ذلك مثل القوم الذين كذبوا بآياتنا فاقصص القصص لعلهم يتفكرون. ساء مثلا القوم الذين كذبوا بآياتنا وأنفسهم كانوا يظلمون. صدق الله العظيم. ऐं पढ़ उन्हनि ते ख़बर उन माण्हू जी उन शख़्स जी जो ॾिनोसीं असां उनखे पंहिंजूं आयतूं पोइ सिरकी वियो या पाण पटाए वियो इन्हीअ खां या निकिरी वियो इन्हीअ खां पोइ पुठियां पियो इन जे शैतान पोइ हुयो गुमराहनि खां। ऐं जेकॾहिं घुरूं आहे असां त खणी वठूं आहे उनखे या बुलंद कयूं आहे असां उनखे उन सां पर इन्ही झुकाव कयो झुकी पियो ज़मीन जे तरफ़ ऐं कढ लॻो पंहिंजे ख़्वाहिश जे। पोइ मिसाल उनजो आहे मिसाल कुते जी। जेकॾहिं ॿार रखंदे तूं इन्ही ते त छा कंदो या छॾींदे तूं इनखे त छा कंदो। इहो मिसाल आहे अहिड़ी क़ौम जो जिन कूड़ो कयो असांजे आयतुनि खे। पोइ किसो ॿुधाए तूं किसो ॿुधाइण मन न मन फ़िकिर कनि ध्यानु कनि। बुछड़ो आहे मिसाल उन क़ौम जो जिन कूड़ो कयो असांजे आयतुनि खे ऐं पंहिंजे नफ़्सनि ते ज़ुल्म कंदा हुया। सूरतुल आराफ़ जो कलो को साॻो रुकू 21 ऐं नाए सिपारे जो साॻो रुकू 11 आयत नंबर 174 खां आयत नंबर 177 ताईं 3 आयतूं तिलावत कयूंसीं ऐं उन्हनि जो तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि 3 आयतुनि में अल्लाह ताला हिकिड़ो किस्सो बयानु फ़रमायो आहे ऐं उन में तफ़सील आहे तंहिंजे करे सिर्फ़ु 3 आयतूं तिलावत कयूंसीं। इन किस्से जो तफ़सील मारिफ़ुल क़ुरान जुल्द नंबर 4 सफ़ो नंबर 119 खां नकुल कजे थो। किस्सो इन तरह आहे त बनी इसराइल जो हिकिड़ो वॾो आलिम ऐं आरिफ़ मशहूर पेशवा हुयो जंहिंजो हाल उरूज खां पोइ तनज़ुल ऐं हिदायत खां पोइ गुमराही जो अल्लाह ताला बयानु फ़रमायो आहे। वसी इल्म ऐं पूरी मारिफ़त हासिल थियण जे बावजूदु जॾहिं नफ़्सानी ख़्वाहिशातुनि ते ग़ालिब आयूं त इहे सभु इल्म ऐं मारिफ़त ऐं मक़बूलियत ख़तमु थी वई। इहो गुमराह ऐं ज़लील ऐं ख़्वार थी वियो। क़ुरान शरीफ़ में उन माण्हू जो नालो ऐं कोई तशख़ुस ज़िक्र थियल नाहे। अलबत्ता इमा तफ़सीर सहाबा ऐं ताबईन का उन जे बारे में मुख़्तलिफ़ रिवायतूं मज़कूर आहिनि जिन में ज़्यादा मशहूर ऐं जमहूर वटि क़ाबिल एतमाद रिवायत हीअ आहे जेका हज़रत इब्न मरदवे
हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला खां नकुल कई आहे तो उन माण्हू जो नालो बलअम बिन बाऊरा आहे ऐं इहो मुल्क शाम में बैतुल मुक़द्दस जे वेझो किनान जो रहण वारो हुयो। ऐं हिकिड़ी रिवायत में आहे त बनी इसराइल में हुयो। अल्लाह ताला जे बाज़ किताबनि जो इल्मु हिन खे हासिल हुयो। क़ुरान करीम बि उन जी सिफ़त ही बयान कया अल्लज़ी आतैनाहु आयातिना, उन मां उन जे इल्म जे तरफ़ इशारो आहे त उनखे इल्मु हुयो। जॾहिं फ़िरौन बुॾो ऐं मिस्र फ़तह थई उन खां पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल खे क़ौम जब्बारीन सां जिहाद करण जो हुकुम ॾिनो ऐं जब्बारीन क़ौम ॾिठो त मूसा अलैहिस्सलाम तमामु बनी इसराइल जो लश्कर वठी करे पहुची वियो आहे ऐं उन जे मुक़ाबिल क़ौम फ़िरौन गर्क थी वई, ॿुॾी वई। इहो क़ौम जब्बारीन खे मालूम हुयो त मूसा अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में क़ौम फ़िरौन नेस्तो नाबूद थी वई। उन्हनि खे फ़िकिर थियो ऐं गॾु थी करे बलअम बिन बाऊरा वटि आया ऐं चयुसि त मूसा अलैहिस्सलाम सख़्तु माण्हू आहे ऐं उन सां लश्कर बि घणो आहे। उन जे लाइ अचे थो त असांखे असांजे मुल्क मां कढे। तूं अलाह ताला खां इहा दुआ कर त उनखे असांजे मुक़ाबले खां वापसि करे छॾे। वजह इहा हुई त बलअम बिन बाऊरा खे इस्म आज़म मालूम हुयो। इस्म आज़म इस्म माना नालो, आज़म माना वॾो। अलाह ताला जो वॾो नालो ज़िक्र अस्कार में ऐं उन जे ज़रिए जेको दुआ कंदो हुयो त क़बूल थी वेंदी। जंहिंखे अहिड़ो इस्म आज़म जो विर्द मिली वञे पोइ इन खे चइबो आहे मुस्तजाब दावा, माना दुआ क़बूल जंहिंजी थिए इन माण्हू खे चइबो आहे। इहो मुस्तजाब दावा हुयो, उन जी दुआ क़बूल थींदी। बलअम बिन बाऊरा उन्हनि खे चयो त अफ़सोस आहे तव्हां कहिड़ी ॻाल्हि था चओ। अलाह जे मूसा अलैहिस्सलाम अलाह जो नबी आहे ऐं अलाह जा फ़रिश्ता उन सां गॾु आहिनि, उन जे ख़िलाफ़ु बददुआ कीअं करे सघां थो। हालांकि उन जो मक़ाम जेको अलाह वटि आहे उहो बि मूंखे ख़बर आहे। जेकॾहिं मां ईअं कंदुमि त मुंहिंजो दीन ऐं दुनिया ॿई तबाह थी वेंदी। उन्हनि माण्हुनि ॾाढो उनखे इसरार कयो, ज़िद कयोसि त उन ते बलअम चवनि त मां पंहिंजे रब खां हिन मामले में मालूम कयां त अहिड़ी दुआ करण जी इजाज़त आहे या नाहे। उन पंहिंजे मामूल जे मुताबिक़ मालूम करण जे लाइ इस्तिखारो कयो या कोई अमल कयो। ख्वाब में उनखे ॿुधायो वियो त हरगिज़ ईअं न कजां, अलाह जे नबी जे ख़िलाफ़ु बददुआ न कजां। उन क़ौम खे ॿुधायो त मूंखे बददुआ करण खां मनो कयो वियो आहे। उन वक़्तु क़ौम जब्बारीन बलअम खे वॾा हदिया गिफ्टूं पेश कयूं जेके दर हक़ीक़त हिकिड़े क़िस्म जी रुश्वत हुई ऐं उन हदिया क़बूल कया। पोइ उन क़ौम जे माण्हू उन जे पोयों पइजी विया त असांजो इहो कमु ज़रूरु कर। जॾहिं माण्हू का मां लालच रखंदो आहे न पोइ फासी वेंदो आहे। जेको ॿ रुपया ॾींदो त पोइ न चाहींदो आङुरियुनि ते, जंहिंमें लालच ई न हूंदी त पोइ माण्हू छा करे सघंदो। पोइ उन जॾहिं उन्हनि खां रिश्वत वरिती, हदिया क़बूल कया, क़ौम जा माण्हू पोयों पइजी वियसि त हाणे असांजो इहो ज़रूरु कमु कर। बाज़ रिवायतुनि में अचे थो त उन्हनि जी घरवारी मशवरो ॾिनसि त इहा रिश्वत क़बूल करे उन्हनि जो कमु कर। उन वक़्तु ज़ाल जी रज़ा जोई ऐं उनखे राज़ी करण जे लाइ ऐं माल जी मुहबत उनखे अंधो करे छॾी। माण्हू फाथल त ॿिनि शयुनि में आहे, या मायुनि में या पैसे में, ॿिन्ही में फासी वियो। पोइ उन हज़रत मूसा अलैहिस्सलाम में बनी इसराइल जे ख़िलाफ़ु बददुआ करणु शुरू कई। एॾो इब्तिदा में आलिम बुज़ुर्ग, पर पैसो ऐं माई इहा शइ आहे, लालच ऐं मजबूरी। उन वक़्तु कुदरत इलाही जो अजीब करिश्मो थियो। जेके लफ़्ज़ बददुआ जा हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनजे क़ौम जे लाइ चए पियो, उन जे ज़बान मां उहे अल्फाज़ बददुआ जा पंहिंजो ऐं पंहिंजे क़ौम जब्बारीन जे लाइ निकिरनि पिया। ज़बान जो मालिक त अलाह आहे। जेको मूसा अलैहिस्सलाम जे लाइ चए पियो उहे पंहिंजे लाइ, जेके मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जे लाइ चए पियो पंहिंजी क़ौम जे लाइ उहे लफ़्ज़ निकिरनि पिया। ऐं क़ौम रड़ियूं पई करे त तूं असांजे लाइ बददुआ करे रहियो आहीं। बलअम जवाबु ॾिनो त इहो मुंहिंजो इख़्तियार खां ॿाहिरि आहे, मां पंहिंजी ज़बान ते क़ादिर न आहियां। अलाह ताला इन खे वराए थो, मां कुदरत नथो रखां।
नतीजो इहो थियो त उन क़ौम जी बि तबाही थी। बलम खे इहा सज़ा मिली जो उन जी ज़बान उन जे सीने ते लड़की पई ऐं हाणे उन पंहिंजे क़ौम खे चयो त मुंहिंजी त दुनिया आख़िरत तबाह थी वई, हाणे दुआ त मुंहिंजी हली ई नथी सघे, पर मां तव्हांखे हिकिड़ो बहानो ऐं हीलो ॿुधायां थो जंहिंजे ज़रिए सां तव्हां मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम ते ग़ालिब अची सघो था। ॾिठई मां बि बर्बादु थी वियुमि, मुंहिंजी क़ौम बि बर्बादु थी वई। चई त हाणे उहो ई बर्बादु थियो आहे। हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि मां त उहो ई तबाह अॻे जे बि खंधा खणा। पोइ उन्हनि खे चई त हाणे हिकिड़ो कमु कयो तव्हां त तव्हां बनी इसराइल ते पोइ ग़ालिब अची वेंदव। उन्हनि खे इहो चई तव्हां पंहिंजूं हसीन छोकिरियूं सींगारे करे बनी इसराइल जे लश्कर में मोकिलियो ऐं उन्हनि खे इहो ताक़ीद कजो त बनी इसराइल जा माण्हू उन्हनि सां जेको वणेनि कनि, उन्हनि खे रोकजो न। इहे मुसाफ़िर माण्हू आहिनि, पंहिंजे घरनि खां अलाए केतिरे वक़्त खां निकितल आहिनि। ईअं तव्हां कंदव त पोइ जॾहिं उहे इहे हरामकारी कंदा, ज़नाकारी कंदा ऐं अलाह खे वटि हरामकारी ज़िनाकारी अलाह साईं ते नाराज़ थींदो आहे। जंहिं क़ौम में इहो थींदो त उन ते ज़रूरु अलाह जो अज़ाब नाज़िल थींदो ऐं उहा फातिह ऐं कामरान न थींदी। क़ौम जे कामयाबी ऐं कामरानी जो राज़ अलाह जी फर्मा बरदारी में। जॾहिं इहा लश्कर ज़ानी थी वेंदो, उन में ज़िना थी वेंदी, पोइ इहा कामयाब न थींदी। बलम जी इहा शैतानी चाल उन्हनि जे सम्झ में अची वई, उन ते अमल कयूं। बनी इसराइल जो हिकिड़ो वॾो माण्हू इन चाल जो शिकार थी वियो। माना लश्कर जो को सरबराह, को वॾो माण्हू जंहिंजी हलंदी हुई, हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे इन वबाल खां रोकियो, पर उहे बाज़ न आया बनी इसराइली ऐं शैतानी चाल में मुब्तला थी विया, जंहिंजो नतीजो इहो थियो त बनी इसराइल में सख़्तु क़िस्म जो ताऊन वायरस फैलिजी वियो। जॾहिं बनी इसराइल ज़िना कई उन्हनि छोकिरियुनि औरतुनि सां जेके जब्बारीन क़ौम जूं हुयूं, बलम जे मशवरे ते सिंगारे करे उन्हनि मोकिलियूं। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल खे मनो कयो, पर मुड़िया कोन। अलाह ताला उन्हनि ते हिकिड़े क़िस्म जो ताऊन मोकिलियो, वायरस मोकिलियो, जंहिंजे करे हिकिड़े ॾींहं में 70,000 इसराइली मरी विया। अज़ाब में इन वायरस में हिकिड़े ॾींहं में 70,000 इसराइली मरी विया। एतिरे ताईं जा माण्हू इहो बुरो कमु कयो हो, उन जोड़े खे बनी इसराइल क़तल करे मंज़र आम ते टंगे छॾियो। पोइ सभु माण्हुनि इबरत हासिल कई ऐं तौबा कयूं। उन वक़्तु अलाह ताला इन वायरस खे ख़तमु कयो। माना 70,000 वायरस में मरी विया। पोइ इन ज़ानी खे ऐं जंहिं औरत सां उन ज़िना कई उन्हनि खे बनी इसराइल क़तल करे सरेआम टंगे छॾियो। पोइ अलाह ताला उन्हनि जी तौबा क़बूल कई ऐं पोइ उन्हनि तां इहा वायरस ऐं इहो अज़ाब ख़तमु थियो। इहे अज़ाब जूं सभु शक्लूं आहिनि। अलाह ताला फरमायो त पोइ इहो जेको बलम बिन बाउर आहे, जंहिंखे इल्मु हुयो, मारिफत हुई, पोइ इहो फातबाउ शैतान, इन जे कॾहिं शैतान लॻी पियो। फ़कान मिनल गावीन, इहो गुमराहनि में थी वियो, गुमराह थी वियो। वलौ शिअना लरफ़अनाहु बिहा वलाकिन्नहु अख़लद इलल अर्ज़ वत्तबा हवा, जेकर असां चयूं त उनखे बुलंद मर्तबो ॾियूं हा, पर उहो दुनिया जे तरफ़ लड़ी पियो, नफ़सानी ख़्वाहिशनि जे तरफ़ लड़ी पियो, तंहिंजे करे इनखे इहा सज़ा मिली। अलाह ताला फरमाए फमथलु कमथलिल कल्ब, इन जो मिसाल ईअं थी वियो जीअं मिसाल कुते जो आहे। यलहस, जो कुते ते तव्हां ॿार रखंदव त सहकंदो पियो, ज़बान निकिती पई हूंदसि, या ईअं जेको आहे ॿार न बि हुजेसि त बि कुतो सहकंदो आहे पियो। पोइ इन अलाह जे नबी जी मुखालिफ़त कई त इन जी ज़बान सीने ते निकिरी आई ऐं कुते वांगुरु सहके पियो। कुते जी मिसाल अलाह ताला बणाए छॾियसि। ऐं हर जानदार पंहिंजी ज़िंदगी में इन जो मोहताज हूंदो आहे त अंदरि में जेका उन जे अंदरि में ऑक्सीजन आहे, हवा आहे, उहा ॿाहिरि निकिरे ऐं ॿाहिरि जी जेका हवा आहे उहा वरी नक जे ज़रिए सां उन जे अंदरि वञी। पोइ इन ते जानदार जी ज़िंदगी जो मदार आहे। अलाह ताला हर जानदार जे लाइ इन अहम कम खे एतिरो आसान कयो आहे जो बिना इरादे बिना महिनत जे
उन जे नासुन मां हवा अंदरि बि अचे थी ऐं ॿाहिरि बि वञे थी बिना महिनत जे। हर जानदार खे, हर जानवर ऐं इंसान खे उन में कोई ज़ोर नथो लॻाइणु पए, न काई इख़्तियारी अमल जी ज़रूरत आहे, बल्कि कुदरती ऐं फितरती तौर ते इहो अमल कमु मुसलसल पंहिंजो पाण हलंदो रहे थो। जानवरनि में सिर्फ़ु कुतो अहिड़ो जानवर आहे जंहिंखे पंहिंजे साह जे खणण ऐं कढण में ज़बान कढी करे ज़ोर लॻाइणो पवंदो आहे। जानवरनि में, जानदारनि में, साह वारे शयुनि में कुतो सिर्फ़ु अहिड़ो जानवर आहे जंहिंखे पंहिंजे साह खणण में ऐं अंदरूं ॿाहिरि कढण में ज़बान जो ज़ोर लॻाइणो पवंदो आहे, तंहिंजे करे इहो सदाईं साह कंदो आहे। पोइ अलाह ताला फरमाए त हिन जो कुते वांगुरु ऐं महिनत करणी पवंदी आहे उनखे। ऐं ॿियनि जानवरनि जी कैफ़ियत सिर्फ़ु ईअं आहे, उन्हनि खे उन वक़्तु इहा थींदी आहे जॾहिं उन्हनि ते कोई हमिलो करे या थकिजी पवनि या कोई इतिफ़ाक़ी महिनत उन्हनि ते पइजी वञे त पोइ उन्हनि खे साह करिणो पवंदो आहे, वरना न त साह में उन्हनि खे आसानी थींदी आहे। क़ुर करीम इन माण्हू जे कुते जे तशबीह ॾिनी, वजह इहो आहे त अलाह ताला जे ख़िलाफ़ वर्ज़ी करण जे करे उनखे इहा सज़ा मिली त ज़बान वात मां निकिरी करे सीने ते लड़की पई हुअसि ऐं बराबरि कुते वांगुरु साह कंदो पियो। जीअं कुतो हमेशह साह कंदो आहे, पोइ इहो ईअं हमेशह साह कंदो हो पियो। पोइ अलाह ताला फरमाए ज़ालिक मसलुल क़ौमिल लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना, इहो उन्हनि माण्हुनि जो मिसाल अथव जेके असांजे आयतुनि खे कूड़ो था कनि। इन्हनि जो मिसाल अलाह ताला इन जानदार सां, इन जानवर सां ॾिनो आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो त मुराद इन मां आले मक्का में जेके हमेशह इहे तमन्ना कंदा हुआ त उन्हनि वटि कोई हिदायत करण वारो अचे, कोई रहबर अचे जेको उन्हनि खे अलाह ताला जे इताअत जे तरफ़ दावत ॾे, सॾे, सही तरीक़ो सेखारे। पोइ जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची विया, खुलियल निशानियूं अची वियूं, उन जे सचाई हक़ानियत में कोई बि शक ऐं शुबे जी गुंजाइश न रही, पोइ उन्हनि माण्हुनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ऐं क़ुर जी तकज़ीब कई। अलाह साईं फरमाए हिननि जो मिसाल ईअं कुते वांगुरु अथव त जेके बि अलाह जे आयतुनि खे कूड़ो था कनि, अलाह साईं फरमाए त हिननि जो मिसाल ईअं ई आहे। बाज़ हज़रात मुफ़स्सिरीन फरमाए त हिन मां मुराद बनी इसराइल आहिनि जेके बहसत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरियों सईदनि जे अलामतुनि ऐं ख़ुसूसियात तौरात में पढ़ी करे माण्हुनि खे ॿुधाईंदा हुया ऐं सईदनि जे तशरीफ़ आवरी जो इंतज़ारु कंदा हुआ। पर जॾहिं सईदनि तशरीफ़ फरमा थिया, सभ खां वधीक दुश्मनी ऐं मुखालिफ़त इन्हनि यहूदियुनि रखी, उन्हनि माण्हुनि कई ऐं तौरात जा काम मां अहिड़ो साफ़ निकिरी विया जीअं बलअम बिन बौरा निकिरी वियो। इहे बि तौरात जे हकामनि मां इहे पंहिंजो पाण खे कढी छॾियो। पोइ अलाह ताला फरमाए त हिननि जो मिसाल ईअं आहे। फ़क़्सुसिल क़सस लअल्लहुम यतफ़क्करून, अलाह ताला हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम फरमाए त इहो किस्सो इन्हनि खे ॿुधा त मन न मन इबरत हासिल कनि, सोचिनि वीचारिनि। हिन टी आयत में अलाह ताला फरमाए जेके आयात इलाही के कूड़े करण वारनि जो बुरो हाल आहे, हे माण्हू पंहिंजे जाननि ते ज़ुल्म कनि था ऐं ॿिए कंहिं जो कुझु बि नथा बिगाड़नि। उन मां कुझु इबरतूं ऐं नसीहतूं आहिनि इन वाक़े मां। पहिरियों हे त कई माण्हू खे पंहिंजे इल्म ऐं फज़ुल, ज़ुहद, इबादत ते नाज़ न करणु घुरिजे। मां हेॾो आलिम आहियां, मां हेॾो निमाज़ी आहियां, मां हेॾो हाजी ऐं ज़काती आहियां, मां हेॾो बुज़ुर्ग आहियां। इन्ही ते कंहिंखे बि तकबुर, आकड़, वॾाई न करणु घुरिजे। जेको अलाह साईं कार ख़ैर जी तौफ़ीक़ ॾे, रब जे तरफ़ां सम्झी करे शुकुर करे रब साईं इहा तौफ़ीक़ ॾिनी आहे। हालात मटिजंदे ऐं बिगड़ंदे देरि न थींदी आहे। जीअं बलअम बिन बौरा जो हशर थियो, ताअत इबादत सां उन अलाह ताला जो शुकुर ऐं इस्तिक़ामत जी दुआ ऐं अलाह ताला ते तवक्कल करणु घुरिजे त अलाह साईं मूंखे इन इबादत ते हमेशह रहा ऐं अलाह साईं जेका तूं तौफ़ीक़ ॾिनी आहे उनजो शुकुर करणु घुरिजे ऐं अलाह साईं खां तौफ़ीक़ घुरिजे, रब साईं हमेशगी मूंखे अता फरमा। ॿियो इहो आहे त अहिड़ा मौक़िया ऐं उनजा मुक़दमात बि माण्हू खे परहेज़ करणु घुरिजे जिते उनखे पंहिंजे दीन जे ख़राबी जो अंदेशो हुजे, ख़ुसूसन माल, अहल ऐं अयाल जी मुहबत में इन अंजाम बद खे हमेशह पेश नज़र रखणु घुरिजे। माण्हू जिते ॾिसे त जंहिं माल जे करे मुंहिंजे दीन तबाह थो थिए, जंहिं अहल अयाल जे करे, जंहिं जे करे मुंहिंजी दुनिया आख़िरत तबाह थी थिए, अहिड़े माण्हू माल खां ऐं अहिड़े जेको आहे माण्हू अहल अयाल खां पाण खे बचाए, जंहिंजे करे उनजी दुनिया बि तबाह थिए, आख़िरत बि तबाह थिए।
पर हाणे अहिड़े क़िस्म जो त फ़िकिर आहे ई कोन, सोच आहे ई कोन। टियों इहो आहे त गुमराह माण्हुनि सां तालुक़ ऐं उन्हनि खां गिफ्ट या दावत वग़ैरह क़बूल करण खां बि परहेज़ करणु घुरिजे। छो त इन्हनि जो जॾहिं थोरे खां पोइ वरी घणो थी वेंदो, पोइ माण्हू मुब्तला थी वेंदो। जीअं बलम बिन बावरा उन्हनि जो हदियो क़बूल कयो, पोइ वरी इन में मुब्तला थी वियो। छो त माण्हू जॾहिं का में लालच रखंदो न, अॼुकल्ह ईअं कोई कंहिंखे सिंधी में जे चवंदो धिको बि नथो ॾे, ईअं नथो ॾे कोई कंहिंखे ॿ रुपया ॾे थो त उन जी बि को न को मक़सदु हूंदो। तंहिंजे करे माण्हू इन्हनि शयुनि खां पंहिंजो पाण खे परे रखे त ईमान खे सलामत रखी सघंदो। कंहिंजे 5 रुपयनि ते नज़र हूंदी त पोइ ईमान में या पंहिंजी दीनदारी में थोरो फ़र्क़ु अची वेंदो। पोइ इहो माण्हू 5 रुपया ॾेई आहिस्ता आहिस्ता अहिड़े लाशऊरी तौर ते उनखां ग़लति फ़तवो वठी वेंदो जो उनखे जो दिमाग़ ई न हूंदो। पोइ उनखां वरी साईं हे कीअं आहे, मिसाल व्याज जेके इंट्रेस्ट चई करे उहो जेकर का मोली साहिब खे 500,000 मिलनि था, पोइ मिड़ई चुप करे वेंदो। अॼु चुप कई, सुभाणे वरी किताब ॻोल्हींदो जाइज़ करण जे लाइ, वरी पोइ मुब्तला थी। अलाह ताला अहिड़े क़िस्म जे लालचुनि खां बचाए, अलाह ताला पंहिंजी हिफ़ाज़त में रखे। पंहिंजे फ़ाइदो इहो आहे आयात इलाही जे ख़िलाफ़ वर्ज़ी ख़ुदि बि हिकु अज़ाब आहे ऐं उन जे करे शैतान उन ते ग़ालिब अची वेंदो आहे। जॾहिं माण्हू अलाह जे दीन जी, अलाह जे अहकामनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो आहे न, पोइ इहा ख़ुदि हिकिड़ो गुनाह ऐं अज़ाब आहे। पर इन जे करे माण्हू जॾहिं अलाह जे दीन खे छॾींदो आहे, उन में कमज़ोरी पैदा थी पवंदी आहे, कमज़ोरी पैदा थी पवंदी आहे त शैतान उन ते ग़ालिब अची वेंदो आहे। अलाह ताला असां समूरनि जी हिफ़ाज़त फरमाए। बाक़ी इन साॻे रुकू जूं रहियल चंद आयात इंशाअल्लाह ताला सुभाणे न त ॿिए ॾींहुं वरी इंशाअल्लाह ज़िंदगी रही मुलाक़ात रही पढ़ंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला खैरिल ख़ल्क़ि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।